नाज़िम समूरी सिंध जी टंडोलायार में पिण सकाफ़ती दिहाड़े के हवाले से तकरीबन रैलियुनि जो सिलसिलो जारी है। शहर में मुख्तलिफ़ तंज़ीमुनि पारां धार सकाफ़ती रैलियूं कढियूं वयूं आहिनि। उन हवाले से ॾिसो था नसीर शाह जी ही रिपोर्ट। समूरी सिंध जिया टंडोलायार जिले में सकाफ़ती हवाले साण रैलियुनि निकिरण जो सिलसिलो जारी है। उन सिलसिले में म्यूनिसिपल कमेटी यूनियन वर्कर तरफा जलील बलोच, आशिक ज़रदारी, जुल्फ़कार मशहूरी की अगवानी में MC का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। पाटोली पाड़े टंडोलायार में उस्मान पाटोली की अगवानी में रैली कढी प्रेस क्लब टंडोलायार ते पहुंची, जडे बुकेरा रोड का इमरान खासकेली की अगवानी में रैली निकती। समूरियों रैलियों प्रेस क्लब ते पहुंची झूमरियों हणी सिंध सां मोहब्बत जो इज़हार किया। उन मौके ते रैली के अगवाननि मेहरान टीवी से ॻाल्हाईंदे चयो त गुलाम नबी मोराई जस लाइ जंहिं सिंध की सकाफ़त उजागर करण, सिंध के पोइते पियल तैलीम के हथी ॾियारण, सिंध जा ॿेट, सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कत के हवाले साण इशू के हाईलाइट करण ते संदसि थोराइता आहियूं। जो मेहरान टीवी के तरफ ऐलान कयल है, असां उन्हनि के भरपूर एप्रिशिएट करूं था। उन चैनल के जो सिंध जो 5000 साल पुरानो सकाफ़त है उनका उजागर करने के लिए जेका इन्होंने स्टेप वरता है, सलाम पेश किया तो मेहरान टीवी और उनके तमाम दोस्तन के, उन साथियों के जिन्होंने सिंध के सकाफ़त के उजागर किया, एक्सपोज किया पूरी दुनिया में। ये धरती ओलियन की धरती है, पुरमन धरती है, एक रंगीन जो कल्चर है, रंगीन सकाफ़त है। असां जो उन्हीं जोश जज्बे से सिंध धरती से मोहब्बत जो इज़हार कंदे रैली असां कढी है। असांजे सूफ़ीन ऐं बुजुर्गनि जो प्रोग्राम है। मेहरान टीवी के सलाम पेश कयूं था, जंहिं ॾींहुं ॾेई असांखे जीअण जो जस ॾिनो। जीअं त हीअ असांजो सिंधी ॾियारो जेको असांजो ईअं सम्झ मां जे अज़ीम रिश्तो हूंदो आहे, तीअं ई असांजो इहो सिंधी ॾियारो अज़ीम रिश्तो आहे। ऐं जेके बि सिंधी चैनल आहिनि हिकिड़े औलाद जो किरदारु अदा कनि पिया आहिनि, औलाद जे किरदार खे असां जज़ ॾींदासीं ऐं हिनखे सलाम पेश कंदासीं। मेहरान टीवी के तवसुस सां ही पूरी दुनिया ताईं आवाज़ असांजो पहुचंदो त सिंध जी सकाफ़त छा आहे। असांजी सिंध जी सकाफ़त प्यार, अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾे। जो मेहरान टीवी चैनल मल्हाए पियो 6 तारीख़ में, इंशाल्लाह भरपूर तौर में उनमें शिरकत कंदासूं। असांजी दुआ है जेका अजरक आहे ही असांजो कफन थी है। जॾहिं ईद जी तरह मल्हाईंदा आहियूं, रैलियूं निकिरंदियूं आहिनि, प्रेस क्लब ताईं रैलियूं ईंदियूं आहिनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे। झुमरियूं लॻंदियूं आहिनि, डांसिंग थींदी आहे, फंक्शन थींदा आहिनि, जाम मज़ो ईंदो आहे। ईद जी तरह मल्हाईंदा आहियूं, सजंदा आहियूं, सवरंदा आहियूं, नया वॻा पाईंदा आहियूं, अजरक पाईंदा आहियूं, कोठी पाईंदा आहियूं, जाम मज़ो ईंदो आहे। असां ॾियारो जाम धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। हीअ असांजो ॾियारो हर साल मल्हाइबो आहे। जीअं सभु नंढा वॾा तयारी असीं रैली में ईंदा आहियूं। असांजे सिंध ॾाढो गर्व आहे। असांजी पुरानी सकाफ़त जेके असीं हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं असां ॾाढो मज़ो ईंदो आहे। असीं रंग बिरंगी कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं असीं डांसूं थींदियूं आहिनि, जाम मज़ो ईंदो आहे। असांजी हर साल रैली निकिरंदी आहे। असां ॾाढो मज़ो ईंदो आहे ॾियारो मल्हाइण में। असांजे पुराणी रियाज़ सां हलाईंदो अचे ऐं असां सिंधी आहियूं, सिंधी ॾियारो मल्हाइण खपे, असांखे ख़ुशी थिए थी। भाईजान हीउ ॾियारो असीं ज़ोरो शोर सां मल्हाईंदा आहियूं ऐं इहो असां ख़ुशी जो ॾींहुं आहे। जीअं ईद जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, तीअं असीं इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु आहे ॾींहं ते। असीं इहो हर साल जो ॾियारो सभु गॾिजी सिंधी भाउर असीं इहो साबित था करियूं असांजी सिंध आहे, सिंध हिकु आहे, कराची बि सिंध आहे। बाबा हीउ ॾींहुं असां लाइ सकाफ़ती ॾियारे जो मतिलबु असां नालो ईद जो ॾींहुं आहे। असां हिन ॾींहं खे पंहिंजे पूरे जोश ऐं खरोश सां मल्हाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ही सिर्फ़ 20 साल न, असां काफ़ी सालनि खां मल्हाईंदा अचूं पिया। ऐं हुननि वधीक चयो त असां सकाफ़ती हवाले साण मल्हाईंदड़ ॾींहं खे ईद जीअं मल्हायूं था। उन मौके ते क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कया विया। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेहरान टीवी।